अस्सलामुअलैकुम। जी मां हकीम हणखण जो ॻाल्हायां। जी हणखण दवाखाना। जी मां बलहार हीअं आयुसि, असुल हीअं पहुतुसि, मोबाइल बंदि ई कोन कंदे त मां अची पहुचंदुसि। शागिर्दोई आयुसि बाबला, ओ शागिर्दोई दादा मरीज आया आहिनि, मरीज बैग तैयार कर त मरीज खे सेट कयूं, टाइट कयूंसि। खणी आ बैग। ठीकु आहे उस्ताद। शाबाश शागिर्दोई। ही आहे साबु जो खजीअ ते कतल खणण लाइ चढ़ियो हुयो, पर बदकिस्मतीअ सां किरी पियो हो। जंहिंजी टंग सेट करण लाइ अची रहियो आहे हकीम हणखण। वड़े वाह हकीम साहब, वड़े वाह। असां देरी कान कई बाबा। हीअ जेका टंग आहे न, उहो हीअ टंग इहा भॼी पई आहे हिन पाड़। हैया हबीबी, या हबीबी, हेठि कर बाबा, हेठि कर। असुल जोड़नि खां टुटल आहे। या हैया हबीबी। हिन लाइ, हिनखे ठाहिण लाइ असांखे हिकु अदद कातीअ जी ज़रूरत पवंदी, छो त मुंहिंजो नालो ई आहे हकीम हण ऐं खण। जंहिंखे पंहिंजी दवा हणंदो आहियां उनखे माइट खट ते खणंदा आहिनि, खट ते। बाड़ी ऐं यार, हे कहिड़ो हकीम आहे? हकीम आहे कासाई आहे जी काती सां अथसि। हकीम हणखण। हीअ भगल टंग कातीअ सां जोड़ींदो, कातीअ सां।